जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 20 सेप्टेम्बर 2023, बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो, भाद्रवद मास, शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि, ऋषि पंचमी। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। धन प्राप्ति जा पर सुठा योग बीठल आहिनि, धन जी प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि। हुननि खे काई न काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। पर थी सघे त हुननि खे अॼु लिक्विड डाइट फॉलो करणो आहे। ख़ासि करे हुननि खे पंहिंजे पेट जो ध्यानु ॾियणो आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। बाक़ी ॾींहुं सुठो ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। शत्रुअनि ते विजय जी अॼु प्राप्ति थींदी। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु धन ऐं कीर्ति जी प्राप्ति थींदी। मान सम्मान समाज में मिलण जी संभावना आहे। अॼु मन हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य हुननि जो सुठो ई रहंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे जाम टाइम खां अटकियल कोई कम पूरो थियण जी संभावना आहे। अॼु पर थोड़ो मेंटल स्ट्रेस वधण जी भी आशंका आहे, त हुननि खे पंहिंजी शरीर जी जेका एनर्जी आहे उहो चङी तरह मेंटेन करे रखणी आहे, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में थोड़ो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त धन हानि थियण जी या अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। मां लक्ष्मी जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, त अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हांजो एवरेज ई हूंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण खां बचणो आहे। हुन सां हुननि खे अपमान जो भी सामनो थी थो सघे, त पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाईंदा त तव्हांजो ॾींहुं सुख सां गुज़रंदो। अॼु काई साई शइ जो दान करणु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ थियण जी संभावना आहे। धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो, तॾहिं अॼु जो हुननि जे लाइ आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु मानसिक तनाव यानी मेंटल स्ट्रेस में वाधारो थियण जी आशंका आहे। अॼु मति भ्रम भी थी थो सघे, त हुननि खे जाम सोचे समझे करे कोई भी अॼु कदम खणणो आहे। थी सघे त अॼु कोई भी वॾो नओं कमु न शुरू कंदा त बहितर रहंदो। अॼु भगवान गणेश जी उपासना तव्हांजे लाइ लाभदायक थींदी। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों पंहिंजे घर में ॾीओ ॿारे करे निकिरजो, पंहिंजे वॾनि जो आशीर्वाद करे निकिरजो, त तव्हांजा सभु विघ्न भगवान दूर कंदा। बाक़ी ॾींहुं तव्हांजो साधारण ई रहंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति, दुखनि जे नाश थींदो ऐं सुख संपदा जी हुननि खे प्राप्ति थींदी। स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं अगरि बीमार भी हली रहिया आहियो त हुन जो भी निवारण अॼु थी वेंदो, त ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो।
अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। गणेश रुद्राक्ष। त अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं गणेश रुद्राक्ष पाइण जा फ़ाइदा। त अगरि तव्हांखे पंहिंजी बुद्धि यानी नॉलेज, ज्ञान यानी कॉन्शियसनेस ऐं एकाग्रता वधाइणी हुजे यानी कॉन्सेंट्रेशन पावर वधाइणो हुजे त इहो गणेश रुद्राक्ष धारण करणु अति लाभदायक मञियो वेंदो आहे। ग्रह जेको रिलेटेड आहे हिन सां उहो आहे केतु। त अगरि तव्हांजी केतु जी दशा हलंदी हुजे या केतु कोई अशुभ प्रभाव विझंदो हुजे त इहो गणेश रुद्राक्ष धारण करणु तव्हांजे लाइ अति लाभदायक मञियो वेंदो। हिननि जा जेके भॻवान आहिनि उहे आहिनि स्वयं भॻवान श्री गणेश ऐं हिन जो जेको मंत्र तव्हांखे नित्य जाप करणु खपे उहो आहे ओम श्री गणेशाय नमः। वरी तो ॿुधायां ओम श्री गणेशाय नमः। त अगरि तव्हां पंहिंजे ज़िंदगी में तव्हांखे पंहिंजो नॉलेज वधाइणो हुजे, कॉन्सेंट्रेशन पावर वधाइणो हुजे या पढ़ाई में तव्हांजो मन न लॻंदो हुजे त इहो गणेश रुद्राक्ष धारण कराइणु तमामु लाभदायक थींदो ऐं शुभ फल जी तव्हांखे प्राप्ति थींदी। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे योगेश जी जो, जेके लखनऊ उत्तर प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जे घर में काफ़ी अशांति थी रहे ऐं नंढी नंढी ॻाल्हियुनि ते क्लेश थींदो आहे। त योगेश जी तव्हांखे घर में रोज़ थी सघे 2 टाइम हनुमान चालीसा हलाइणु खपे ताकि हुननि जा जेके वाइब्रेशन्स आहिनि उहे तव्हांजे घर में रहनि। साण ई साण तव्हां कोई शुभ मुहूर्त ॾिसी करे हिकु दफ़ो नवग्रह शांति जे साण साण घर में हवन कराए वठो त घर में शांति रहणु चालू थी वेंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।